नाज़रीन, एसटीपी सरबराह डॉक्टर क़ादिर मगसी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट हैदराबाद पेंच पहुची वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मदثر, छा अपडेट साईं? जी हाँ, बिल्कुल सायरा। हैदराबाद में सिंध तरक्की पार्टी के सरबराह डॉक्टर हाई कोर्ट में पहुंची वियो आहे। एसटीपी सरबराह डॉक्टर क़ादिर मगसी बरिया टाउन ते चढ़ाई वारे केस में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध हाई कोर्ट 66 बेंच वारा जी डॉक्टर क़ादिर मगसी पहुतो आहे त तीअं एसटीपी जा जेके कारकुन आहिनि उहे उनजे बि गॾु थियण आहे। जॾहिं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त एसटीपी सरबराह हाई कोर्ट पहुचण ते अदालत पारां पुलिस जेका नफ़री आहे उहा पिणु पहुची वई आहे। एएसपी कैंट आहे, अयाज़ हुसैन बलोच समेत जेके मुख़्तलिफ़ थाणनि जा एसएचओज़ आहिनि उहे पिणु ॿाहिरां बीठल आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे वाज़े रहे त बरिया टाउन जे भॼनराह वारे केस में एसटीपी सरबराह डॉक्टर क़ादिर मगसी, अयाज़ लतीफ़ अली दोस्त ऐं जलाल महमूद शाह जा समेत 120 माण्हुनि मथां अलॻि अलॻि जेके केस दाख़िल थियण आहिनि जंहिंमें एसटीसी जा कलम पिणु लागू कया विया आहिनि, जंहिंजी ज़मानत लाइ अॼु एसटीपी सरबराह डॉक्टर क़ादिर मगसी हाई कोर्ट में पहुची वियो आहे। जी मुदसर, जी मेहरबानी।